कराची के इलाइक़े शाहनवाज़ शाहरुगोठ में जो डिग्री गर्ल्स कॉलेज है उते असां मौजूद आहियूं जेके सिंध के बोर्ड मुतासिर जेके माण्हू हिते पहुतल आहिनि उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो हिते कहिड़ा उन्हनि खे हिते रिलीफ आहिनि, कहिड़ियूं शयूं हिते मिलनि थियूं खाद खुराक के हवाले सां ऐं बीमारी के हवाले सां बि। एक्चुअली हिते जेके असां वटि पेशेंट रिपोर्टेड था थियनि मोस्टली असां वटि डायरिया, स्किन डिज़ीज़, मलेरिया जा पेशेंट असां वटि रिपोर्टेड था थियनि। इहे मोस्टली जेके 3 डिज़ीज़ आहिनि इहे प्रोमिनेंट आहिनि हिते असां वटि। तव्हां ॻाल्हि कई मेडिसन जी, मेडिसन ही जेका सॼी प्रोवाइड थी थिए या DHO ईस्ट जे तरफ़ां मेडिसन हिते प्रोवाइड कई वई आहे। हीअ जेको बि स्टाफ आहे, डॉक्टर आहे, डिस्पेंसर आहिनि, फोकल पर्सन आहिनि, तालका सुपरवाइज़र, जेतिरो भी स्टाफ है ये डिस्ट्रिक्ट ईस्ट के तरफा प्रोवाइड कयो आहे। तो दोस्त इंचार्ज जो इन के सॼे सिस्टम के मॉनिटरिंग करे तो बकोल उनजे तकरीबन 700 का 800 मानू जो बोर्ड मुतासिर रहा विया आहिनि। उन्हनि जी खाद खुराक उन्हनि जे लाइ DHO साहब जे तरफ़ां हिते मेडिकल कैंप भी लगाई वई आहे। जेके पेशेंट इतने ठीक थी सकन था तो ठीक आहे, न तो उन्हनि खे रेफर कयो थो वञे। साम्हूं हिकिड़ो सेंटर आहे शेख मेडिकल सेंटर, जंहिंजो मां इंचार्ज भी आहियां ऐं मां हितां जो समाजी अॻवान भी आहियां। 3-4 ॾींहंनि खां मुसलसिल असां हिन इलाइक़े में टोटल कमु कयूं पिया ऐं सुबुह जो नाश्तो असांजी जेका भी डोनर्स आहिनि, जेके ज़ाहिर आहिनि, जेके के माना ज़ाहिर न आहिनि, उन्हनि जे तरफ़ां हिन सॼे इलाइक़े खे जेको असांजो माना थिए थो सॼो सिस्टम हिननि ताईं असां पुॼायूं था। इतने आयो सड़क ते वेठासीं, असांखे स्कूल में भी नथा छॾनि, ज़ोर ई घिरी आहे स्कूल में। वो पटियालो चवंदा तो बोर्ड न आयो, मां चवंदा हलो पुछो नवाब शाह में बोर्ड न आयो तो असां बच्चन खे किथे खणी नंढा नंढा बच्चा आहिनि मुंहिंजा, जिन्हनि खे साड़ी छॾां पर जान छुटे। तव्हांखे भला बेनज़ीर वारा पैसा मिलिया आहिनि? जी 12,000 मिलिया। हाणे जेके 25,000 न मिलिया। 25,000 में तव्हांजो मैसेज जो न आयो? न आयो आहे। उनते तव्हां मैसेज कयो अथव न? मैसेज कयो आहे न। चौथों 3 ॾींहं आहे सर। जी हाँ। ये केरा? ये बाबा मुंहिंजो इनके बुखार थी पियो। डॉक्टर खे ॾेखारे ऐं दवा दारू ॾेई आहिनि, वरी चए थो घंटो अधु रखेसि पोइ मां अचां थो वरी ॾिसण। वार वग़ैरह थिए थी तव्हांजी? जी हाँ, राशन मानी मिले थो। जेके 25,000 रुपया बेनज़ीर जा पैसा तव्हांखे हुकूमत जे तरफ़ां वो मिलिया आहिनि? उहे न आहिनि मिलिया सर। नंबर ते मैसेज कयो अथव? जी हाँ। छा मैसेज जवाब आयो? मैसेज में हाली मोटे ही नथो मैसेज ख़बर पए। अच्छा, उते मौजूद हुआ पोजीशन तो ये है जो बारिश तमाम जो 5 ॾींहं 5 रातियूं जो मुसलसल हली, उन खां पोइ जो वाहन जा निर्माण खुली आहे, जैमें घर वग़ैरह जेके भी है टोटली जो किरी पिया, का भी घर न रहियो, न को राशन का जो रहियो, न को बस ये सिर्फ बचाए जो निकता जो हिन टाइम हिते न पाण निकता पंहिंजी मदद करणु गवर्नमेंट। वार वग़ैरह हिते हाँ थिए थी, बिल्कुल थिए थी। चेयरमैन खादिम फाउंडेशन बरसात मुतासिर अचन भाई को मुख्तलिफ कैंप्स जो उन्हनि जी खिदमत में असां पंहिंजो इदारे तरफ़ों एम्बुलेंस भी आहिनि, मानी जो नाश्ते जो बंदोबस्त भी कयूं पिया, इन खां अलावा मंझंदि जी मानी, रात जी मानी जेको पंहिंजो हाल आहे उहो कयूं पिया। ये बेचारा सॼी सिंध तव्हां ख़बर अथव तबाह बर्बाद थी वई आहे। 4-4, 5-5, 10-10 फुट किथे पानी बीठो आहे ऐं तक़रीबन जेको आहे 80% जेको आहे माना सिंध जा घर किरी पिया आहिनि माण्हुनि जा ॿारनि में। सो हिते अचनि था पिया माण्हू के बीमारनि के कीअं आहिनि, 16-17 डिलीवरी केसिस भी आहिनि जेको आहे जिन खे डील कयूं था पिया। अलाह साईं कंदो त जेको असांजो हाल आहे कराची जे अंदरि जेके दोस्त अचनि था पिया उन्हनि जी मदद कंदासीं ऐं जेके हिते दोस्त रहनि था पिया उन्हनि खे गुज़ारिश आहे त इदारा असांजी मिल्कियत आहिनि, हिननि इदारनि जो ख़्यालु कयो, छाकाणि त सुभाणे तव्हां हितां वेंदव हिते वरी असांजा ई बचा पढ़ंदा। सो महिरबानी करे इदारनि जो जेको सामान आहे उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो को बि नुक़सान का सार संभाल नथी लहे। को न वॾेरो आयो आहे, को MP MN आयो आहे, को चेयरमैन आयो आहे, को कंहिं सार संभाल न लधी आहे। वरी अलाह साईं रब खे पार था असां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं, असांजी मदद कई वञे। असांखे कहिड़ा राश कोन्हे, बर्बाद थी विया, जारूं करूं पाणी थी वियो, चो तरफ़ पाणी थी वियो, पोइ उन करे असां मजबूर तरह निकिरी पियासीं। वरी असांखे का राह माना लाज़ी ॻाल्हि आहे सर, हिकिड़ो माण्हू तकलीफ़ में आया आहिनि, उन्हनि जी उहा त जेके उन्हनि जी ख़्वाहिशूं आहिनि उन्हनि मुताबिक़ त उहो नथो थिए, पर असां
200% असां कोशिशि कई आहे त हुननि जी बहितरी करण जी कोशिशि कयूं। मिसाल ॻाल्हि मानी आहे, टिकी आहे, मेडिकल कैंप लॻी आहे, उहा 24 कलाक हले थी पई। माना 2 शिफ्टुनि में डॉक्टर अचनि था। हींअर तव्हां पाण ॾिसो था त पहिरों हिते 350 माण्हू आहे, हाणे 600-700 माण्हुनि ते पहुती आहे। राति जेको आहे न 2-4 बसूं भरिजी आयूं, उन्हनि खे अब्दुल्ला शाह गाज़ी डिग्री कॉलेज आहे उन ते जो आहे उन्हनि खे मुंतक़िल कयोसीं। उन्हनि खे हींअर ताज़ो साईं अरशद अब्बासी साहिबु ऐं असां असगर साहिबु नाश्तो करायूं। उहो नाश्तो हींअर हिते बि अचे थो पियो। बहरहाल जेका असुल शइ आहे उहा इहा आहे त हीअ इदारनि में माण्हू त वेठा आहिनि, पर उन इदारनि जे बुनियाद ते असां गवर्नमेंट खे इहा अपील कंदासीं त महिरबानी करे जेतिरो थी सघे टेंट सिटी ठाहियो वञे, हिननि खे ओॾे मुंतक़िल कयो त जीअं हिते तइलीम जारी रखे सघिजे। छो त 90% जेके असांजी सिंधी आबादी आहे उहा सरकारी स्कूलनि में जो आहे न ॿारनि जी तालीम थिए। मिसाल हींअर हिन डिग्री कॉलेज में तव्हां वेठा हो जिते उन में प्रैक्टिकल बि हलनि था, इम्तिहान बि हलनि था। हाणे लादगिरा इहे मुतासिर थींदा त असां वज़ीर आला सिंध खे सईद गनी साहब खे कराची डिवीज़न जो सदर आहे उन खे अपील कंदासीं त महिरबानी करे जेको आहे हिननि खे सिटी जेके टेंट सिटी आहे उन में मुंतक़िल कनि त जीअं हिते तालीम उहा जारी ऐं सारी रखे सघनि। जीअं तालीम जी तकलीफ़ आयूं आहे, हिते पाणी आयो, असां भॼी आया आहियूं सिर कढी। बंदि थी विया नथा ॾियनि। न बस ॿाहिरि बोर्ड में इन में भॼ बचे तुंहिंजा बंदि बसि बंदि कर। 3 पराकू बंदि करे छॾिया अथऊं। घणा माण्हू हिते आया? गंज सॼी फैमिली आया आहियूं। गंज बिल्कुलु वो इलाइक़ो कीअं माना सॼो बोर्ड में सभु जायूं किरी पियूं, अंदरि भॻासीं। बसि न पा निकिर मजबूर करे वेठासीं। जॾहिं घर रखे अंदरि पाणी पकारे भॼे पोइ सिर वठी भॻासीं। हिते तव्हां जेके वहार करे अथो? हा बाबा ॾियनि था जेको ॾेई था वञनि। हा पोइ माना तव्हां छा था सम्झो हिते तव्हां मुस्तक़बिल रहंदो या पाणी सुकण खां पोइ वापसि ॻोठ वञो? पाणी सुके त पोइ बाबा वेंदो न माण्हू, अलाह कर ख़ैरु थिए। 6 महीननि ताईं त न सुकंदो अबू। 6 महीना 12 महीननि ताईं त पाणी बि न सुकंदो। हे पाणी आहे काॾा निकाल बिकाल बि। त कराची में जेके 15-20 कैंपूं लॻियल आहिनि उन्हनि जी सूरत हाल सुठी आहे, का ख़राबु न आहे। यानी बुनियादी जेके ज़रूरतूं छा हूंदियूं आहिनि, मानी हूंदी आहे उहा माण्हुनि खे मिले थी, पाणी हूंदो आहे पाणी मिले थो। अच्छा, पर हीअ चवण जो मतिलबु आहे त हीअ मुस्तक़िल ईअं न हली सघंदो। इहा 5 ॾींहं 6 ॾींहं हफ़्तो महीनो, पर हिन जेको मुस्तक़िल हल हूंदो। हिन ई कैंप ते कल्ह डिप्टी कमिश्नर सां बि ॻाल्हायो होसीं त हुन इहो चयो त असां हिननि खे सभिनी कैंपनि खे किथे हिकु अहिड़े हंध ते मुंतक़िल कंदासीं जिते सभु माण्हू हुजनि। माना को टेंट सिटी हुजे या को ॿियो तरीक़ो हुजे, उहो चए पियो त असां ज़मीन ॻोल्हियूं पिया। त इहो हिन जो हल आहे। ऐं ॿियो हिननि माण्हुनि खे कचो राशन ॾियणो पवंदो त जीअं माण्हू अॻिते मुस्तक़िल बुनियादनि ते पाण पचाइनि, पाण खाइनि, जेको उन्हनि खे वणे जेको पचाइनि। हीअ फिक्स जेका मानी हूंदी आहे न उहो कुझु ॾींहं हली वेंदी आहे। रोज़ु बिरयानी हूंदी, रोज़ु बोर्ड हूंदो त हीअ ॻोठ जो माण्हू आहे उहो पोइ जॾहिं घणा ॾींहं गुज़रंदा न खाई सघंदो। त कचो राशन हिननि खे ॾियणु घुरिजे। हिन कैंप ते मूं ॾिठो आहे त चवनि था पीअण जे पाणी जी त थोरी घणी ज़रूरत आहे, मिली थी वञे, पर जेके कपिड़ा धोअण जे लाइ ऐं पाणी आहे उहो हिते पाणी जी ज़रूरत आहे माण्हुनि खे। हुनखां सवाइ मूं ॾिठो आहे हींअर मां नंढनि ॿारनि सां मिलियो आहियां त ज़ाहिर ॿार ॾाढा सारा आहिनि। हाणे हिन हिकिड़े ई कैंप ते ई पाण शाह नवाज़ शहर ॻोठ में आहियूं, 200-250 ॿार आहिनि। यानी जेकॾहिं 500-600 माण्हू आहिनि त उन्हनि में 250 ॿार आहिनि, अधु जेतिरा लॻभॻि ॿार आहिनि। त उन ॿारनि जूं ज़रूरतूं ज़रूरु आहिनि। ॿारनि जो खीर हूंदो आहे, नंढनि ॿारनि जो खीर जी ज़रूरत हूंदी आहे उन्हनि खे, ज़ाहिर उहो खीर हिते अवेलेबल न हूंदो। नंढनि ॿारनि खे कपिड़नि जी ज़रूरत हूंदी आहे। ज़ाहिर माण्हू बोर्ड मुतासिर आहिनि, परे परे खां आया आहिनि, इहे सामान त कोन आंदो आहे हिननि पाण सां गॾु। उहे ॿारनि खे कल्ह ॾिठो जेके कपिड़ा पातल हुआ, अॼु बि ॿारनि खे उहे कपिड़ा पातल आहिनि। ऐं जेकॾहिं हिननि खे कपिड़ा न मिलिया त इहे हमेशह इहे ई कपिड़ा उन्हनि खे पातल हूंदा। मुंहिंजो ख़्यालु आहे त मां इहा ॻाल्हि हाईलाइट बि कई आहे त नंढनि ॿारनि खे कपिड़नि जी ज़रूरत आहे। माण्हू मूंखे हज़रात जेतिरा पहुचाए सघनि था पहुचाइनि। बाक़ी हीअ माण्हुनि जो जेको जी आमद आहे उहा जारी आहे। हीअ माण्हू त वधंदा। हींअर ताईं 8-7 हज़ार 10,000 माण्हू हूंदा, पर हीअ तइदाद 2010 जे बोर्ड जो असांखे तजुर्बो आहे लखनि में थी थो वञे। हिन जे लाइ बुनियादी ज़िम्मेदारी बहरहाल हुकूमत जी आहे। कैमरामैन टीम सां गॾु बाग़ी सागर पंवार, ब्यूरो चीफ सिंध, कराची।